तो अज नाने जे दीन के बचाइण जे लाइ निकरणो। खुदा जो कसम इमाम हुसैन जंग जे लाइ निकितो, जंग जे लाइ लड़ाई जे लाइ निकिरे, लश्कर वठी निकिरे। पो मासूम अली असगर के खणी वञण जी जरूरत केड़ी? हां ऐ पाक दामन बचड़ा बीबियूं वठी वञण जी जरूरत केड़ी? जंग जे लाइ निकिरो ही ते हिकिड़ो अज़ीम मक़सद हुयो, हिक कुर्बानी ॾियणी हुई। अबाणो वतन हर कंहिंखे प्यारो हूंदो आ, पर हुसैन जो वतन भी वतन आ। अबाणा हर कंहिंखे प्यारा हूंदा आहिनि, अबाणनि जी जुदाई कंहिंजी दिलि सही सघंदी, पर हुसैन जा अबाणा बि के अबाणा आहिनि। जॾहिं महिल मदीनो शरीफ छॾियईं, मक्को भी छॾियईं, ऋण रेगिस्तान करबला में आयो। अल्लाह अल्लाह वो मंजर, उहे ॾिहाड़ा, उहे तारीख़ जा वर्क वराए त दिल रत रोंदी आ। जेरी मल मुझो सोनो हुसैन हिन दीन के बचाइण जे लाइ मैदान कारज़ार में निकतो आ, त पंजा साथी, पंजा रफीक जेके मक्के में आया, मदीने में आया, सब कुर्बान थिया। बचड़ा कुर्बान थिया, भाइटिया ऐं भाणज मैदान कारज़ार में हिकु हिकु थींदे शहादत जो प्यालो पीअंदा विया। उन्हनि जा जनाज़ा खणंदो खेमे जे अॻियों अंबार लॻाईंदो। जेॾी महिल अली अकबर जहिड़ा जवान पुट शहीद थियनि, अली असगर जहिड़ा मासूम बचड़ा शहीद थियनि, ऐं उन्हनि जा लाश साम्हूं रखिया हुजनि। पुट थोरो हेॾे तवजह कयो, बचन वारा आहियो, रिश्तेदारनि वारा आहियो। हिकिड़ी घर में फोतगी थींदी आ, हिकिड़ो माण्हू फोत थींदो आ, तो मिट माइट ओड़ो पाड़ो सब गॾु थींदो आ। दिलासा ॾींदा आहिनि, दिलदारियूं ॾींदा आहिनि, ॿोड़ा कंदा आहिनि। अबा सब्र कर, अबा अल्लाह जी रज़ा हुई, हर को अचे दिलासा ऐं दिलदारियूं ॾींदो आहे। पर ही वक़्तु अहिड़ो आयो जो सब साथी, रफ़ीक, बचड़ा सब कुर्बान थी विया, ऐं हिकिड़ो इमाम हुसैन अली मक़ाम। उन वक्त में उन जी दिल ते छा गुज़रियो हूंदो, जॾहिं खेमे में अचन पिया, सैयदा ज़ैनब जी अखियुनि में लुढ़क ॾिठऊं, सैयदा शहरबानो जा ॾोढ़ा गड़न पिया, होॾो बचड़नि जा जनाज़ा साम्हूं पिया आहिनि। परदेस वा वतन खां सवे मैल परे आहिनि, ऐं चौधारी दुश्मन आहिनि, चौधारी रत जा प्यासा आहिनि। ओरी महिल मुंहिंजे सोणे हुसैन खे पंहिंजे बचड़नि जो ख़्याल भी ज़रूर आयो। नंगई न्याणियूं, मोहम्मद करीम जूं शहज़ादियूं, जिन जे घरनि में जिब्रील बिना मोकलजे न ईंदो हो, फरिश्ता जिन घरनि में बिना इजाज़त जे न ईंदा हुया, अज उन्हनि अहले बैतन सां छा थियण वारो आहे। अज मोहम्मद करीम जो घराणो, मुस्तफा जो पगदार पुट, हैदर करार जो पगदार बच्चो, फातिमत ज़हरा जे झोली में पलजण वारो हुसैन, अज काबे के आबाद करण वारे मोहम्मद करीम जो घराणो परदेस में आ। उन वक्त में छा कैफियत हूंदी, छा उन्हनि जे दिलुनि ते गुज़रियो हूंदो, जेॾी महिल हज़रत इमाम हुसैन खेमे में आया त बीमार ज़ैनुल आबिदीन रोई, बाबा
अन्या मां मौजूद आया ये तोखे वणन कोन ॾींदुसि मूंखे मोकल ॾे त मां पंहिंजो सिर नाने जे दीन ता कुर्बान कयां। मुंहिंजे सोने हुसैन फरमायो तो बचड़ा तू मुंहिंजी आखिरी निशानी आई, मुंहिंजो नस्ल मुंहिंजो घराणो तुंहिंजे ज़रिए क़यामत ताईं जारी रहणो आहे। ओ मुंहिंजा बचड़ा अच तोखे भाकुर पायां तोसां अलविदा कयां, अॼु का सीने जा राज तोखे ॿुधाइण पंहिंजे बातिन जी अमानत तोखे ॾियणी आ। ओ बचड़ा ज़ैनल जॾहिं वापसि मदीने पाक ॾे मोटी वञी त मुंहिंजे नाने मुहम्मद करीम जे दर ते मूं परदेसी हुसैन जा सलाम चइजांइ। मुंहिंजी अम्मा ख़ातून जन्नत जे दरबार में मुंहिंजा सलाम अर्ज़ कजांइ ऐं चइजांइ त या रसूल अल्लाह तुंहिंजे हुसैन तुंहिंजा मल्हाए ॾेखारिया, पंहिंजा बच्चा पंहिंजी जान पंहिंजो सिर सभु कुझु तुंहिंजे दीन तां हुसैन कुर्बान करे छॾियो। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। सल्लल्लाहु अलैहि चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। अल्लाह अकबर कबीरा। हजरत सैयदना इमाम हुसैन रज़ी अल्लाह तआला जेडी मल खेमे मजा अलविदा करे निकरन पिया तो उहा परदेसियाणी भेण सैयदा ज़ैनब अदा असांखे कंहिंजे आसरे छॾियूं था वञो। पाण फरमायूं त ओ ज़ैनब तव्हांखे अल्लाह जे हवाले कयूं थो वञा। ओ ख़ातून अतहर जी न्याणी, ओ हैदर करार जी बचड़ी, मुझे शहादत ते मातम न कजो, कपड़ा न फाड़जो, वार न पटजो। ओ ज़ैनब अल्लाह जे रज़ा ते राज़ी रहजो। ओ ज़ैनब मुझे बचड़न के तू दिलासाई दिलदारियूं ॾिजाए, मुझे सकीना जी पारत हुजई, मुझे सुगरा जी पारत हुजई। ए ज़ैनब मुझे बीमार ज़ैनुल आबिदीन जी पारत हुजई। ओ ज़ैनब मुझे बचड़न के दिलासा दिलदारियूं ॾिजाए। अल्लाह जे रज़ा ते राज़ी रहणो आ, रब जे दीन जे ख़ातिर पंहिंजी हीअ अज़ीम कुर्बानी पेश करणी आ। जेॾीमहिल मुंहिंजे सोने हुसैन मैदान करबला में अचनि था त उहो मंज़र बि कहिड़ो मंज़र हूंदो जॾहिं खीमे मझा पाक दामन ॾिसंदा हूंदा। सोने हुसैन हिकिड़ो सिर हुसैन जो आहे, 22,000 जो लश्कर चौधारी तीर था हणनि, तलवारूं था हणनि। हेॾो हिकिड़ो सिर हुसैन जो, होॾो हज़ारे खून ख़वार तरिंदा आहिनि, दुश्मन आहिनि, पर अहिड़े वक़्त में बि वाह हुसैन तुंहिंजे अज़मत खे सलाम आ। बच्चन जा लाश हेॾो अंबार लॻा पिया आहिनि, बच्चन जी पाक दामन अहल बैतन जे जुदाई जो जुदा फ़िक्र आ। होॾो अबाणनि खां परे करबला जे ऋण रेगिस्तान में निठण गर्मी आ, झोलो आ, ही तकलीफ़ूं पंहिंजी जाइ ते, टिनि ॾींहंनि जी बुख उञ पंहिंजी जाइ ते। पर अहिड़े वक़्त में बि मुंहिंजे सुहिणे इमाम हुसैन शुजाअत बहादुरी जो उहो मंज़र ॾेखारियो जो चश्मे फलक आसमान जे अखियुनि अॼु ताईं अहिड़ी बहादुरी कंहिंजी न ॾिठी हूंदी। जो टिनि ॾींहंनि जो बुखारो हुसैन जेॾीमहिल यज़ीद जे लश्कर जे अॻियां आयो त ईअं शेर वांगुरु पहुतो जो सवे यज़ीदुनि खे जहन्नम रसीद कंदो।
अड़े वक्त में सोने हुसैन रब जे कुरान की तिलावत छापे कई रड़ न हुई दाह न हुई वाको न हुयो रब जे कुरान की तिलावत हुई। वाह हुसैन तुझो कुरान पढ़ण कने अम्मा जे गोद में कुरान पढ़ी कने नाने जे कुल्हड़ ते कुरान पढ़ी। अज सरजमीने करबला में मुझो सोनो हुसैन तलवार नहीं तीरन जे साये जे अंदर कुरान पढ़ी रहियो। जेडी मन तीर पेशानी में लगो रत वयो तो उन्हें रत में बुक भरे आसमान ने उछलायो ऐ फरमायो काल या लैत कौमी यालमून बिमा गफर ली रब्बी वजअलनी मिनल मुकरमीन। उन वक्त में मुझे सोने हुसैन रब जो कुरान पे पढ़ियो त आओ जे इन कौम के खबर पवे त मुझे रब मुखे केडो नवाजी छडियो। जेरी मल नमाज जो वक्त थियो तो मुझे सोने हुसैन मैदान करबला में नमाज पढ़ी एड़ी नमाज पढ़ी जो सिर सजदे में रखई सिर तन का धार थी वियो अन्या सलाम नमाज जो न वरायो आ सोने हुसैन जी नमाज अज भी जारी आ। उलमा का पूछो नमाज तदे मुकम्मल थी जरे सलाम वरायो महबूब जे इन बचड़े अञा सलाम वरायो नहीं सिर तन का धार थी वियो। वाह हुसैन तुझी नमाज अज 1500 साल गुजरिया हिन नमाज भी सिके थी त हुजे को जो हुसैन वांगुरु अदा करे। अज कुरान भी अज पाक कुरान भी अल्लाह जो कलाम भी इन गाल के दिसे थो त हुजे को हुसैन वांगुरु मुखे पढ़ी लेकारे करबला में पढ़े। जेमल मुझो सोनो हुसैन मैदान करबला का काफिलो जने कूफे दे आयो काफिलो जने दमशक दे आयो सिर नेज़े ते हुयो तब हिन महबूब जे बचड़े रब जे कुरान जो लोलियो पे चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। मोहब्बत सा चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। जने अहले बैत जो काफिलो करबला मजा कूफे दे जालिम वठी हलिया नबी दे पाक घराने के रसनई जंजीरन में कैद कयो वियो। मुजादा है उए महबूब जा बच्चा जेकी जहान के कैद मां छडाण आया हुया। अजो ने पाक पैगंबर जे घराने के कैदी बनायो वने थो। हजरत इमाम ज़ैनुल आबिदीन मोहम्मदीने दे करे अखिन में लुड़काने चवन था या रहमतल लिल आलमीन अदरिक लि ज़ैनिल आबिदीन महबूस ऐद ज़ालिमीन फिल मरकब वल मुज़दहम इन्निल दियारी हसबा यौमन इला अर्दिल हरम बल्लिग सलामी रोदतन फीहि नबील मुहतशम। ए हवाए जे तू मदीने पाक दे वनी मुझे नाने मोहम्मद करीम जे रोजे अतहर ते पहुंची तो मु बीमार ज़ैनुल आबिदीन जा सलाम अर्ज के जाए जय जय ओ हवाए जय जय मुझे महबूब के ज़ैनुल आबिदीन के जंजीरन में कैद ॾिठी
आई आया मुझे महबूब के मुझे सलाम च जाए हेड़े वक्त में भी मुझे महबूब जे बचड़न अल्लाह जे कुरान के पढ़ियो पे रब जे जिक्र सा रब जे कुरान जी तिलावत सा यो पूरो सफर तय कयो जेरी मतलब कूफे जे करीब पहुता रात पइजी वई काफिलो कूफे जे करीब पहुतो यजीदी लश्कर वारन उमर बिन साद शिमिर दिल जोशन चवण लगा त रात इते रहो सुबह थे त पो कूफे जे शहर में दाखिल थींदास कूफे जे शहर जे बाहर रात रहा है जेरी मतलब रात जो वक्त या 12 या 13 मुहर्रम जी रात हुई कूफे जे शहर जे बाहरों मुझे महबूब जो पाक घरानो लुटियल घरानो जे मदीने मां निकता हुया त मुजादा जेके अगवान सरवान से सब मैदान करबला में शहीद थी विया ये महबूब जो लुटियल काफिलो करबला का कूफे जे करीब पहुतो रात उते रहा है रात जी तारीकी जे अंदर सैयदा ज़ैनब साइने अखन मां लुड़क वया पे पंहिंजे घराणे खे याद करे रुनी वेठी अबानन के याद करे मदीने वारे मारुन के याद करे सैयदा ज़ैनब जे अखन मां लुड़क वया पे ते सिंगड़ी औरत बुढ़ड़ी ज़ईफ औरत जेका कूफे जे शहर में आई अचे सलाम कयई अस्सलामु अलैकुम या अहल बैत रसूलुल्लाह ए रसूलुल्लाह जा अहल बैतो तव्हां ते सलाम हुजे सैयदा ज़ैनब साईं फरमाए तम्मा तुझे आवाज में ॾाढो मिठा जा ॾाढे मोहब्बत मजा सा परदेसी के तो सलाम कयो अमर तू की रही तू किया असा दे आई रही उन औरत चयो तो मां नंढपण मदीने पाक में गुजारी मुझो बचपन मदीने शरीफ में गुजरियो हो सैयदा फातिमा ज़हरा जो अंगण बुहारी दी हुयसे खातूने जन्नत जी बुहारीदार हुयसे अज मुखे खबर पया तो मुझे महबूब जा बचड़ा हिते कूफे जे करीब पहुता बुखारा उन्यारा मुझे घर में जे काशे मौजूद हुई वह खिदमत पाक में खणी आई आया खाधे पीते जो सामान आंदो तुम जो मुखे खबर पया तो मुझे आका जो घरानो बुखारो उन्यारो सैयदा खातूने अतहर साइण जो जिन मल नालो वरतई तभी भी ज़ैनब साइण जे अखियुनि में लुड़कण जो सैलाब वही पियो फरमाए थी ओ बीबी तू असा परदेसियुनि जी मेहमान नवाज़ी किया अल्लाह शरतो के खुश आबाद कंदो रब शल क़यामत जे ॾियारे तोखे फातिमा ज़हरा जो पाड़ो नसीब कंदो जो अॼु असां परदेसियुनि जी तो संभाल लधी उन औरत चयो अम्मा जडे मां खातूने जन्नत जो घर मुबारक बुहारी दी हुयसे त सैयदा फातिमा ज़हरा जी गोद में हिकड़ी न्याणी बिठी हुई जेके ज़ैनब सदींदा हुया ज़ैनब जे नाले से सदींदा हुया अम्मा उहा ज़ैनब तव्हां में आहे जेरी मल सैयदा ज़ैनब उन औरत जे वाता ये लफ्ज़ बुधाइन त अश्क नहीं लुड़कन जो सैलाब वही पियो सार सार रोई चवण लगी ओ पुछण वारी अम्मा उहा परदेसियाणी ज़ैनब आवया ओ शलमारून सा मामली रोजो शलमारून सा मामली रोजो जनले नीणे वहा यमन तुनीर अजो शलमारून सा आया जन जी जणी वजी तन सा मिला कंदा खैर खुदा हितों शाल हला ओ
पंजे मारुन सा खुश थी खूब खिला दिसा सांगियड़ा ओ दिसा मारुड़ा थींदुम साउ सुधीर अधूं शल मारू दिसा अल्लाह अल्लाह सैयदा ज़ैनब साइने उन औरत के हक में रहमत बरकत जो दुआऊं घुरियूं अल्लाह अल्लाह अहले बैतन जो काफिलो जिता जिता गुजरियो आ नमाज पढ़ंदा विया मस्जिदुन जा आसार छडींदा विया अज भी तू कूफे में विंदे करबला में विंदे दमशक में ईंदे हलब में ईंदे कंसरीन में ईंदे जितों जितों अहले बैतन जो काफिलो गुजरियो आ उते उते मस्जिद जा निशान मौजूद हैं ही इमाम ज़ैनुल आबिदीन जी मस्जिद ही सैयदा ज़ैनब जी मस्जिद ही सैयदा शहरबानो जी मस्जिद मुझे महबूब जे बचड़न पंजे निशानी जे तौर नमाज जी जाए मस्जिद छड़ी दुनिया वारन के सबक सिखारियो त अहले बैतन जी मोहब्बत मस्जिद सा छा हन तू अहले बैत जो हुबदार सदाई मस्जिद जी विखन भरी मकान वसाई फंकु नहीं चरसा नहीं चिलमन सा जिंदगी बर्बाद करे छड़ी अरे नशो वापरायण त यजीद जो कम हुयो सीरत किताब तू तारीख मुस्तनद खोले यजीद त शराबी हुयो यजीद नशेबाज हुयो तू हुसैनी तरीको अपनायण चाहिदो या यजीदी गला जवाब दे जेके हुसैनी तरीको बने तो जोत में देखने अरे मुझे सोने हुसैन करे नशो पी तो हो जा करे मको घाड़ो करे मातम कयो इमाम मौला अली शेर खुदा जेको अल्लाह जे घर दे वीदे बेगुनाह मजलूम मुझे हैदर करार के शहीद कयो यो जेकरे मातम जायज हुजे हां तो उन वक्त में इमाम हसन भी हुयो इमाम हुसैन भी हुयो अवल तो पंजे अब्बे जो मातम कना मदीने वाले साईं फरमायो मन शक्ल जुयूब व ज़रबल खुदूद व ताब तावल जाहिलियत फलैस मिन्ना जेकरे मुसीबत के वक्त में जेको सीना तो कुटे इट्टा तो कुटे वार तो पटे जाहिलियत वाली रड़ियों इंदा हम तो करे मदीने वाले साईं फरमाते यो मुझो नाही फलैस मिन्ना यो मुझो नाही वणे यजीद जे टोले में वनी लगे वणे इब्ने जियाद जे पोया लगे वणे शिमर जे पोया लगे वणे उमर बिन साद जे पोया लगे यो मोजो नहीं कन खोले बुध वदा हां करबला दे शहीदन दे मोहब्बत में लुढ़क वहन अखियों गोड़ा गाड़न बेशक जायज हन बल्कि अखियों में लुढ़क हारन खुद मोहम्मद अरबी जी सुन्नता इमाम हुसैन जो जदे भी हुजूर जन जिक्र कंदा हा करबला जो वाक़ियो सहाबन के बुधाईंदा हुया हुजूर भी रोंदा हा सहाबी भी रोंदा हुया अखियों में लुढ़क हारन का मनव का नहीं का ही केड़ो तरीको आ तलवारूं हथ में खणी नेज़ाई छुरियूं हथ में खणी पिटण ही मातम करण मुझा प्री प्यारा अल्लाह जो कुरान तो फरमाए ला तुल्कू बि ऐदियकुम इला तहलुकत पंजो पान के हलाकत में न विझो वला तक्तुलू अनफुसकुम पंजो पान के पान न मारियो हणवे छातो सुन्नियन के सिक्का कोने ना अहले बैत नी तडे दा मातम कर असा के सिक्का हां दिसो थोड़ो बड़ो मिसाल थोड़ो ज़हन के हाजिर कयो मां एकड़ी गाल कया हाजिर बैठा आयो दिलियूं ज़हन हाजिर है तवा जो दोस्त हुजे तवा जो प्यारो हुजे तवा जो दिल वारो हुजे हिय न नए गोठ जे रोड ते कोन के थक खणी त तवा रोकी दो उन के या गलायो कोन के मारे उन जो रत हारे तवा के रुक थींदो वनी छडाइंदो पंजा दोस्त यार सही सगदा अबो अम्मड़ मित्र माइट यार दोस्त सुनाना वारा सांदा यार मुझे दोस्त के मारन दा भली पे मारन भली पे रत रहे सदा भी सुनन जो वारिस ही वसीलो मौला अली शेर खुदा
सुन्नियुनि जो वाहर वसीलो हजरत अबू बकर हजरत उमर हजरत उस्मान हजरत हैदर करार सुन्नी कोन कुटबो किचन रस्तन में सुन्नी कोन कुटबो ओह जेको निधन को हुंदो मदीने वाले तके ऐलान करे छो फलैस मिन्ना यो मोजो नाही जेके महबूब पंजो न कयो त इमाम हुसैन जो जेके नाने पंजो न कयो मुजो भी नाही इमाम हसन जो नाने पंजो न कयो त मुजो भी नाही मौला अली चयो त मुझे बिरादर मुझे प्यारे पैगंबर चयो मुजो नाही मुजो भी नाही मुजो वास्तो न त खली पियो कुट हां बगदाद वाले साईं चयो त मुजो भी नाही मुझे बगदाद वाले सोने गौसे आजम दस्तगीर चो तो मुझो बनाए जे मुझो हुजे हां त ये बेखुदरो दी रंग नहार जैसा ये गली गली में ये न जो सीनो कोन कुटजे हां असा सुन्नी थणन वारा हूं असा पीरन मुर्शिदन वारा हूं असा जा अगवान मदीने वारा साईं हन असा जा अगवान करबला जा शहीद हन ओ सुन्नी पंज तरीके ते मजबूत थी अहले सुन्नत वारी वाट वठ अकीदो ओ मजबूत रख जेको मदीने वाले साईं सेखारियो जेको करबला जे शहीदन सेखारियो नमाज पंज वक्त पढ़ो नमाज पंज वक्त पढ़ो अल्लाह जो जिक्र कयो शरीयत सुन्नत जी ताबेदारी कयो मस्जिदुन के आबाद कयो चोरियों सोरियों जुल्म धाड़ा पुरियों न कयो हाने हे छा थियो हे माई साहबा के बेगुनाह शहीद कयो अल्लाह उन जे मजार ते रहमतुन वसाए मार जी वई पर हे असा जे मानुन के छा थियो दुकान पर आवा फुरे वरी बाहर तावड़ चोले कोन छो छो यो छा जे करे थोरो थदी दिमाग से मुजी गाल के समझजो बड्डी पुलिस वाला लिखी आई बोले सिर जो थियो ना ले छा पुलिस वाला लिखी पुलिस माने डंडो वंजल हदीद फीह बासुन शदीद रब फरमाए तो डंडो नाज़िल कर लो नाज़िल कर उन में बड़ी ताकत सिंधी में बोलिंदा है मोड़वा छछरी लखणो मानू जे बटरी लखणो तो मोचड़ो वरी छछरी लखणो पुलिस वाला के खुदा जाने ले छा थियो जो या लिखी पंजे बेरकुन में हे जो डंडो लथो तो वाहे मानू धाड़े नथी बीठा हुन जी फुर हुन जी लुट हुन जो हेडे मोर पंजो हालन जे पासे में एकड़ो टाला भरियो पंजे कुरान शरीफ ताज कंपनी जा छापो कुरान जो पूरो टाला भरियो उन के बाहरी साड़ी ही मुसलमानी गरीब जा दुकान सड़ी विया जे पंजाबी जा साड़ी मुहाजिर असा जा भाव ना है पंजाबी असा जा भाव ना है पंजाबी हिन तो असा जा भाव हैं सिंधी हिन बलोच हैं पठान हैं सब असा जा भाव हैं पाकिस्तान असा जी धरती आ सिंध असा जी अम्मा जी जला जेके सिंध में रहन था असा सिंधी मेहमान नवाज आयूं दुश्मन भी तडे ते इंदो आ तो सिंधी उनन दी मेहमान नवाजी कंदो आ जेकी भी ते रहन था असा जा भाव हैं ही लड़ाई छाजी ही फुरलुट छाजी दुकान पुरे सही गाड़ी भरे रहा चिंचू खणी आया के डाटन खणी आया सामान लुटे वरी कोई बाहर छाजे करे ओ मोचड़ो लथो बटड़ियां बुधाय मां ते लिखी विया मोचड़ो लथो त इहो ई थियो वरी जो मोचड़े वाला आया पुलिस वरी सही हो रेंजर्स वाला ये पटापटी है बाया मोचड़ो जो जाहिर थे तो कुकड़ू को थी वही मैदान जेके फन्ने खान बणा बीठा गोली न पिया खुड़ियों पुसी जन हां जेने मां पातर आयो ना तो सब ठाकुर थी वई तेंजी माना हाने खिल जो न खिलन जी गाल ना हाने रोण जी गाल तेंजी माना असा में ईमान कोने न असा सब मोचड़े जे करे चुप कयूं वेठा आयूं मोचड़ो लथो त हे हेड़ा कलूर थी विया सभनी जी गाल न तो कया कि अल्लाह जा साजे बाना बाहन जन एड़े वक्त में पनाहूं दिनियूं मेहमान नवाजू कयूं हर के जी गाल ना अक्सरियत जन यो कम कयो ये तो मुसलमान होया ये कलमे पढ़न वाला होया
तेजी माना त असां में इंसानियत न रही, असां में दीन न रहियो, ईमान न रहियो। मोचड़ो आहे त बस को अमुन बाए, मोचड़ो लथो त बस हेड़ी फुरलट शुरू थी वई। गाल समझो था वदा पुलिस जे मार खां न पर खुदा जो खौफ सीने में रख, पराई शे दे वेझो न वञ। भला जेको थी वियो हाणे अॻिते जे लाइ तौबा था वरी अहिड़ो कम न कयो। हां पराई ॾीए जी वट खणण बि जायज़ आहे। डंदण जेतरी काठी पराई खणे न, बिना मोकल जे डंदण जेतरी काठी खणे, क़यामत जे ॾियारे उन जे वजह उनखे जहन्नम जी बाहि में साड़ियो। रस्ते मां वञी न हिया फरियूं बीठियूं आहिनि, फोटा बीठा आहिनि, चणा मटर बीठा आहिनि, पर उहो फोटो हिकिड़ो पटे बि तोखे खाइण जायज़ न आहे। भला जे ट्राला दा भरिया वञनि न कमद जा, ओॾी महिल त हमरा आहिनि सुहारी बि हेॾी टीन मुठियूं मुंह जहिड़ियूं 4 ॾाढ़ियूं थियनि। मां पाण ॾिठो तॾहिं थो ॻाल्हि कयां। सही है पट पटा ओवे उन हलायो तो सबर करियो। ए शायद वजरा धन में मानू मरी वियो। ये पट्टी दे पराओ कमद यो हिकड़ो कतरो खाधी ने जो हिकड़ो यो जो रस जो फुड़ो तुझे पेट में वियो, क्या मजे ॾियारी ने जो पुछाणो थी। पराई शे जे जो केसा जुल्म न कर, के जो हक न खा, के जी मिल्कियत ते कब्जो न कर। हिकड़ा वरी कब्जा खोर करू या वरी हिय कंदई जो घिटियूं सोड़ियूं कंदा। 2 फुट हिन वधाया, वरी 3 फुट हुन वधाया, वरी 2 फुट हिन वधाया, वरी 2.5 फुट हुन वधाया। हाणे घिटी वञे एतरी बची जो जनाज़ो बि कोन लॻी सही। हां वरी सही बन्नन जा बन्ना सोरींदा वेंदा। बन्ना सीए बन्नो हूंदो न और सोरींदो वेंदो। हिकड़ी गिराट मदीने वाले साईं फरमाते हिकड़ी गिराट पराई जमीन फबाए, क़यामत जे ॾियारे सख्त ज़मीनूं गट बढ़ाए उन जे गिचे में खण मथी। अरे 2-3 ॾींहं ज़िंदगी जा ज़मीन इते धूड़ पई पाईंदी, पैसो धूड़ पियो पाईंदो, माल मिल्कियत धूड़ पियो पाईंदो, तू हथे खाली वञी कमर जे मिट्टी जो मेहमान थींदे। आओ करे न पैसे कमाइण जे लाइ न को वॾे नंढे जी थई रही, न को कंहिं गरीब गुरबे जी थई, मिस्कीनन सां ज़ुल्म पियो करी, रत पियो रोड़ी गरीबन जा। पर याद रखजा ओ वडेरा साहब खुदा जो खौफ रख, गरीबन हारियुन नारियुन सां ज़ुल्म न कर, परावा गरीबन जा हक हिसाब न खाओ। बटई थे त पूरो हिसाब हारी के दे। हारी तुंहिंजा बच्चा आहिनि वेचारा हेड़े सर्दियुनि में वञी पाणी वराइनि, उन्हारे में गर्मियुनि में काढ़नि में लुंडियूं लताड़े समझो निंड आराम सुख फिटाए 12 महीना मेहनत कन, बटाई दे वरी सब खयूं यो जमींदारी जो तरलो भरी गरीब वते किली कुले दे कलमो न पियो। गाल समझो था तू तो जमींदार नहीं ना, ये भगतो हां भला बियो कम न हुंदो न, बियो बे धंधे का व्याज पो वरी टीवी वनी वसाईंदा। टीवी अधरात थी दोडा पटिया पिया आहिनि, किटियन तो सासी किटियन सां सिंध के रंग लाए छया। सुभान ओ मुसलमान खुदा जो खौफ मस्जिदन के आबाद कर, अल्लाह जे जिक्र सां पंहिंजे घरनि के आबाद कर, कुरान सां आबाद कर, जेको करबला जे शहीदन मैदान करबला में सबक इहो सिखाए। हां बाकी महबूब जो गुलाम सदाई, महबूब जो कलमो पढ़ी ऐं कम वरी बेहयाई वारा करी, कम ज़ुल्मन वारा करी, त पो इहो मदीने वाले साईं फरमाइंदो फलैस मिन्ना इहो सजो आहे। महबूब जी सुन्नत ते अमल कयो, 5 वक्त नमाज पढ़ो, शरीयत की ताबेदारी कयो, अल्लाह वारन की दामन वठो, जिते जो अकीदो इत्काद हुजे के न के वली सगोरे जी दामन वठो, अल्लाह वारन सां निस्बत ऐं उल्फत रखंदो, तव्हां जा बिनी जहान में बेड़ा पार। सल्लल्लाहु अलैहि या आखिर में हिकड़ी दावत अर्ज कंदुस। हर महीने चंड जी
चंड जो बियो आहे ॾींहं ॾींहं जो दरगाह दिलबरा बादशाही मोरे जे पासे में महफ़िल थींदी आहे उन में शरीक थियण जे लाइ तव्हां सभिनी खे दावत हुजे। रब करीम शल्म जो चवण तव्हां सां ॿुधण पंहिंजी बारगाह में क़बूल मंज़ूर फरमाए। रब करीम शाल सां सभिनी खे अमल जी तौफीक नसीब फरमाए। करबला जे शहीदन जे सदके रब करीम असांजी हाज़िरी पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए। सोने सादी मूसाणी साईं रहमतुल्लाह अलैह जे सदके जेकी मंगता साइल आहिनि रब सभिनी जो दिली मुरादूं पूरियूं। اللهم صل وسلم وبارك على نبينا محمد وعلى آله وصحبه أجمعين. اللهم يا رب العالمين يا أرحم الراحمين يا غياث المستغيثين يا أكرم الأكرمين يا ذا الجود والكرم या हन्नान या मन्नान। या अल्लाह इन सारी जमात ते राजी थी। या अल्लाह असांजे गुनाहन के माफ़ फरमा, खताऊं दरगुजर फरमा, पंहिंजी मोहब्बत पंहिंजे हबीब जो इश्क अता फरमा। कर्ज वारन जा कर्ज ला, बीमारन के शिफा नसीब कर, दर्दमंदन जा दर्द दूर कर, साइलन जा सवाल पूरा फरमा, हाजतमंदन जो हाजतूं रवा फरमा। या अल्लाह इन सारी जमात राजी थी। या अल्लाह असांजा हथड़ा खाली न मोटा। या अल्लाह सोने सदी मूसाणी साईं रहमतुल्लाह अलैह जे सदके इन पूरे मजमे ते रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल फरमा। या अल्लाह जेके दिल में उम्मीदूं खणी आया आहिनि तन सभिनी जूं उम्मीदूं पूरियूं फरमा। कर्ज वारन के कर्जन का आजो कर, दर्द वारन के दर्दन का आजाद कर, बीमारन के बीमारियों का शफायाब कर। या अल्लाह हुजूर जे सदके असां ते राजी थी। महबूब जे अहले बैत अतहार जे सदके राजी थी। या अल्लाह करबला जे शहीदन जे सदके असां ते राजी थी। असांजे दिलनि जूं मुरादूं पूरियूं फरमा। إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل وسلم وبارك على نبينا محمد وعلى آله وصحبه أجمعين. آمين آمين. استغيث برحمتك يا أرحم الراحمين.